किथे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नबियन से सलामती या सलाम हन, नबियन लाए सलाम हन। सलामुन अलल मुरसलीन, अल्लाह जा तमाम पैगंबर आदम अलैहिस्सलाम खां वठी मोहम्मद रसूलुल्लाह तमाम काबिले एहतराम, काबिले इज्जत ऐं उन्हनि लाइ सलाम हन। जॾहिं बि कंहिं पैगंबर जो नालो अचे थो अलैहिस्सलाम, अलैहिमुस्सलाम, इहो लाज़िम। अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू, नबियन जो हक़ आहे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन, इहा सलामती असां लाइ बि आहे, अल्लाह जा जेके बि नेक बंदा आहिनि सभिनी लाइ। सलाम, दुआ, अदब, एहतराम, इहो हक़ आहे असां ते अल्लाह जे बंदनि जो। बाक़ी बाना पई इबादत अल्लाह जो हक़ आहे, इताअत ऐं फर्म बरदारी अल्लाह ऐं उन जे रसूल जी। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैर व यअमुरूना बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ्लिहून। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा अल्लिमना मा यनफ़अुना वन्फ़अना बिमा अल्लमतना व ज़िदना इल्मा। काबिल एहतराम फ़ज़ीलतु शेख मोहम्मद दाऊद शाकिर हफ़िज़हुल्लाह, नायब मुदीर अल-मअहद अस-सलफ़ी कराची, मोहतरम प्रोफेसर मोहम्मद जुम्मन कुंबर हफ़िज़हुल्लाह, नायब नाज़िम आला जमियत अहले हदीस सिंध, ॿिया नामवारा उलमाए किराम, काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असल खिताब असांजे मुअज़्ज़ज़ मेहमाननि जा आहिनि। मां बितौरे सवाब चंद ॻाल्हियूं अवां जे साम्हूं पेश करे इजाज़त वठंदुसि। मोहतरम भाइरो, दोस्तो, साथियो, अजीज़ो, ही पुरफितन दौर आहे। हर इंसान कंहिं न कंहिं आज़माइश में मुब्तला है। अहिड़े दौर में ही दीनी प्रोग्रामनि जो एहतमाम करणु ऐं माण्हुनि खे किताबुल्लाह सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत ॿुधण जो मौक़ो अता करणु यकीनन रब जी तरफ़ां वॾी तौफ़ीक़ ऐं रब जी तरफ़ां वॾो एहसान ऐं रब तबारक व तआला जी वॾी इनायत ऐं महिरबानी। अल्लाह ताला साथियुनि खे जज़ाए ख़ैर अता करे जिन हिन प्रोग्राम जो एहतमाम कयो ऐं साथियुनि खे अल्लाह ताला जे क़ुरान ऐं प्यारे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ॿुधण जो मौक़ो अता कयो। मुंहिंजा भाइरो, ही जेको प्रोग्राम हली रहियो आहे, जंहिंजो एहतमाम कयो वियो आहे, मूंखे उम्मीद आहे रब ताला जी ज़ात में सी असांजा जेके बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि, हाजी मेवो रहिमहुल्लाह, हाजी सावण खान, हाफ़िज़ मोहम्मद हसन ऐं ॿिया असांजा अहबाब ऐं दोस्त जेके वञी चुका उन लाइ अल्लाह ताला हिन खे सदक़े जारिया बनायो आहे ऐं बणाईंदो इंशा अल्लाह ताला। त जेके साथी एहतमाम कनि पिया, अल्लाह उन्हनि खे बि जज़ाए ख़ैर अता करे ऐं रब साईं असांजे बुज़ुर्गनि जे नामाए आमाल में ही कार ख़ैर जेको आहे, इन जो सवाब ऐं अजर जेको आहे शामिल फरमाए। यकीनन ही ख़ैर जो अमल आहे, रब ताला क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।
मुझा भाइरो, ही जमियत अहल हदीस सिंध जो स्टेज आ। ही जमियत, ही जमात क्या सियासी जमात ना है। हिन जो कोई एजेंडो दुनियावी ना है। हिन जो सिर्फ मकसद अल्लाह ताला जो कलाम, प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह जो फरमान माण्हुनि ताईं पहुचाए, उनकी दावत ॾियणु, उन ॾे सॾणु, पाण बि उन ते अमल करणु ऐं ॿियनि दोस्तनि खे बि इन जी तरफ़ दावत ॾियणु। ॿियो को मक़सद जमियत जो न आहे। त ही स्टेज किताबुल्लाह सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िम्मेवारी ऐं इहा जेका दावत आहे, इहा पंहिंजी तरफ़ां न, पंहिंजी राय मुताबिक़ न, पंहिंजी सोच ऐं फिक्र जे मुताबिक़ न आहे, बल्कि इहा दावत सलफ़ सालिहीन जे मनहज में। प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत खे कहिड़ी शइ अता कई, कहिड़ी शइ ते छॾियो, असहाब सगोरन आहले बैत इज़ाम उन्हनि कहिड़ी शइ ते अमल कयो, कहिड़ी तरह सां अमल कयो ऐं उन्हनि कहिड़ी तरह सां माण्हू ताईं पहुचायो, माण्हू जी इस्लाह कई। मक़सद इहो त अल्लाह रब्बुल आलमीन असांजो हिते अचणु, वेहणु, ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मुंहिंजा भाइरो, इस्लाम में खोड़ सारा फ़राइज़, वाजिबात, सुन्नतूं, मुस्तहबात, खोड़ सारा अमल है। प्यारे पैगंबर फरमायो, इन्न लिल ईमान बिज़उन व सबऊन शोबा, इन्न लिल ईमान बिज़उन व सित्तून शोबा। ईमान जा 70 खां वधीक दर्जा ऐं शोबा, हिस्सा आहिनि। सभ खां मथां दर्जो ला इलाहा इल्लल्लाह है ऐं सभ खां घटि ईमान जे हिसाब सां जेकॾहिं को दर्जो ॾिसणु चाहियो था त का शइ तकलीफ़ ॾे, डप आहे त कंहिंखे नुक़सानु थींदो, उन नुक़सान वारी शइ खे रस्ते सां हटाए छॾियो त जीअं कि मुस्लमान कंहिंखे इंसान खे तकलीफ़ न पहुचे। इहा बि ईमान जी सुञाणप ऐं निशानी आहे, उनजो दर्जो। वल हयाउ शोबतु मिनल ईमान, प्यारे हबीब फरमायो, अहिड़ी तरह हया इहो बि ईमान जो हिकिड़ो हिस्सो आहे। त इस्लाम में खोड़ सारा फर्ज़, खोड़ सारा जेके आहिनि वाजिब, खोड़ सारियूं सुन्नतूं, मुस्तहबात, खोड़ सारा अमल आहिनि। पर सभ खां अहम जेको अमल आहे, सभ खां पहिरियों जेको अमल आहे ऐं जंहिं ते इस्लाम जी इमारत अॼल आहे, इस्लाम जो महवर ऐं मर्कज़ आहे, उहो आहे ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह खां अलावा को बि इबादत जे लाइक़ न आहे, उहो ई माबूद बरहक़। इहो इस्लाम जो मर्कज़, बुनियादी नुक़्तो। इन सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत जे एतबार सां, उम्मत मुहम्मदिया लाइ जेको हुकुम आहे, इबादत करणी आहे त सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जी। कहिड़े तरीक़े ते इबादत करणी आहे, निमाज़ कहिड़े तरीक़े ते पढ़णी आहे, ज़कात कहिड़े तरीक़े ते ॾियणी आहे, हज कहिड़े तरीक़े सां अदा करिणो आहे, रोज़ा कहिड़े तरीक़े सां रखणा आहिनि, सवाब जा जेके अमल करियूं था उहे फ़र्ज़ आहिनि या सुन्नत आहिनि या मुस्तहब आहिनि, कहिड़े तरीक़े सां करिणा आहिनि। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण लाइ बहितरीन नमूनो अल्लाह जी तरफ़ां जेको मुक़ररु कयो आहे, उहो प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा आहे। त इस्लाम जो महवर,
इस्लाम जो बुनियाद, इस्लाम जो मरकज़ी नुक़्तो जेको आहे उहो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त अल्लाह खां अलावा को बि इबादत जे लाइक़ न आहे, उहो ई माबूद बरहक़ आहे। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि सलवातुल्लाह व सलामु अलैहि। इन ॻाल्हि खे मज़ीद जेको आहे हिन तरह सां विरजायो वियो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां अलावा को बि इबादत लाइक़ कोन्हे, उहो अकेलो आहे, उनजो को बि शरीक न आहे, न ज़ात में, न सिफ़तनि में, न संदसि इबादत में, ऐं न रुबूबियत में, न उलूहियत में, अकेलो। व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही बि शाहिदी थो ॾियां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो ई रसूल आहे सलवातुल्लाह व सलामु अलैहि। दोस्तो इहा बुनियादी शइ, इन खां अलावा जेकॾहिं इहा शइ कोन्हे त इंसान वटि ईमान इस्लाम जो को बि तसवुर न आहे। इहा शइ आहे, इन खे इंसान सम्झे थो, इन जे मुताबिक़ अक़ीदो पंहिंजो ठाहे थो, इन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे थो, ऐं ख़ातिमो इन ते थिए थो। इन माण्हू लाइ निजात जेका आहे उहा लाज़िम। इन करे प्यारे पैगंबर फरमायो, जे माण्हू खे ॾिसो क़रीबुल वफ़ात वञण वारो आहे त उन जे साम्हूं वेही करे, क़रीब वेही करे ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करियो, त जीअं संदसि ख़ातिमो ला इलाहा इल्लल्लाह ते थी वियो। ऐं जंहिंजो ख़ातिमो इन कलमे ते थी वियो उहो कामयाब, दख़ल अल जन्नह, उहो माण्हू जन्नती थी। इहा बुनियादी शइ आहे। कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहु व बिज़ालिक उमिरतु अना अव्वलुल मुस्लिमीन। मुसलमान जी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? इस्लाम असां खां छा थो घुरे? कहिड़ी शइ जी तक़ाज़ा थो करे? ही कलिमा तय्यबा, इन जी तक़ाज़ा छा आहे? कुल इन्न सलाती व नुसुकी, चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण कंहिंजे लाइ? अल्लाह लाइ, जंहिंजो को बि शरीक न आहे। इहो मक़सद हयात आहे मुस्लमान जो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जमीयत जो जेको मनहज आहे, बुनियाद आहे, उन में पहिरीं शइ इहा शामिल त माण्हुनि खे अल्लाह जी तौहीद जो दर्स ॾियो, तौहीद जे बारे में ॿुधायो, तौहीद आहे छा? चजी तौहीद ते अमल कनि, तौहीद ते क़ाइम रहनि, तौहीद जे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ठाहिनि, ऐं इन तौहीद जी नेमत सां, इन दौलत सां हिन दुनिया मां रुख़सत थिए। छो त इन खां बिना ईमान ऐं इस्लाम जो को बि तसवुर न आहे। ऐं इन सां गॾोगॾु जेका ॿी शइ अचे थी उहा बि लाज़िम ऐं मलज़ूम आहे। प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत मुतहरा। बानब इबादत करणी आहे हिकिड़े अल्लाह जी। रुकू, सजदो, क़ियाम, कसम, नज़र, न्याज, मन्नत, रोज़ा, हज, नमाज, क़ियाम, क़ुरान, कुर्बानी कंहिंजे लाइ? अल्लाह। कहिड़े तरीक़े ते करणो आहे इहो अमल? मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। जेको रसूल जे चवण ते, जेको रसूल जे तरीक़े ते कंदो, यकीनन उहो अल्लाह जो चयो मञे थो, उन जो अमल दुरुस्त। मा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फ़ंतहू। जेको रसूल ॾे उनखे मज़बूती सां पकड़ो, उन ते अमल करियो।
जंहिंखां रसूल मना करे उनजे वेझो न वञो। इहो ईमान। इहे ॿ शयूं लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। जंहिं अमल मां इहे शयूं निकिरी वयूं या हिकिड़ी शइ निकिरी वई उहो अमल बाइसे सवाब ऐं अजर न आहे। जेकॾहिं चाहियूं था असांजा अमल अलाह वटि क़बूल पवनि, अलाह राज़ी थी वञे, इन ॿिनि शयुनि जो ख़्यालु रखणु निहायत ज़रूरी आहे त असांजो अमल रब जी रज़ा लाइ हुजे ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत मुतहरा जे मुताबिक़ हुजे। इहो लाज़िम आहे। अल्लाहु अकबर। प्यारे पैगंबर जी जेका दावत हुई, जेको किताबुल्लाह सुन्नत रसूलुल्लाह जी शइ जो असांखे हुकुम करे थो, बुनियादी तौर ते आई इहा बुनियाद, इन खे लाज़िम सम्झूं। बाक़ी इन खां अलावा पीर आहिनि, फ़क़ीर आहिनि ऐं मौलवी साहब आहिनि, फ़क़ीह आहिनि, मुफ़्ती आहिनि, जेके बि आहिनि क़ाबिल एहतराम, क़ाबिल अदब। अदब कबो, एहतराम कबो, इज़त कबी, आले सलाम लाइ दुआए ख़ैर कबी, आले ईमान लाइ दुआ ख़ैर कबी, पर इबादत मानब सिर्फ़ हिकु अल्लाह लाइ। ताबेदारी, इताअत, फर्माबरदारी, इबादत जेको तरीक़ो हूंदो उहो मुहम्मद रसूलुल्लाह। अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वतय्यबात। नमाज़ पढ़ंदा आहियूं, ये तशहुद पढ़ंदा आहियूं, छा मतिलबु? तमाम तर कौली इबादतूं जेके ज़बान सां अदा कयूं वञनि, तमाम तर बदनी इबादतूं जेके जिस्मानी आहिनि रूप ते। अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नबियनि ते सलामती आहे, सलाम आहिनि, नबियनि लाइ सलाम आहिनि। सलामुन अलल मुरसलीन। अल्लाह जा तमाम पैगंबर आदम अलैहिस्सलाम खां वठी मुहम्मद रसूलुल्लाह तमाम क़ाबिल एहतराम, क़ाबिल इज़त ऐं उन्हनि लाइ सलाम आहिनि। जॾहिं बि कंहिं पैगंबर जो नालो अचे थो अलैहिस्सलाम, अलैहिमुस्सलाम, इहो लाज़िम। अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नबियनि जो हक़ आहे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। इहा सलामती असां लाइ बि आहे, अल्लाह जा जेके बि नेक बंदा आहिनि सभिनी लाइ। सलाम, दुआ, अदब, एहतराम, इहो हक़ आहे असां ते अल्लाह जे बंदनि जो। बाक़ी बाना पई इबादत अल्लाह जो हक़ आहे। इताअत ऐं फर्म बरदारी अल्लाह उनजे रसूल जी, इहो लाज़िम। उन खां पोइ जेका ॿी शइ आहे, प्यारे पैगंबर हिन उम्मत खे कहिड़ी शइ ॾिनी? हिकु किताबुल्लाह, ॿियो सुन्नत रसूलुल्लाह। इहो दीन आहे, इहा वही आहे। तरक्तु फीकुम अमरैन लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा किताबुल्लाह व सुन्नती। प्यारे पैगंबर फरमायो, मां तव्हां ॿ शयूं छॾे पियो वञा, हिकु अल्लाह जो क़ुर अथव, ॿियो मुंहिंजो फरमान, मुंहिंजी सुन्नत, दीन आहे। ॿिन्ही जो ताल्लुक़ वही सां आहे। क़ुर बि वही आहे, हदीस बि वही आहे। इन खां अलावा दुनिया में टी शइ वही नथी थी सघे। जॾहिं वही न आहे त दीन बि कोन्हे। इत्तबिउ मा उन्ज़िल इलैकुम मिन रब्बिकुम। इत्तिबा करियो उन शइ जी जेका अल्लाह नाज़िल फरमाई आहे। अल्लाह छा नाज़िल फरमायो? क़ुर नाज़िल फरमायो। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे हबीब जेका सुन्नत मुतहरा इन खे वही कयो। वमा यंतिकु अनिल हवा इन व इल्ला वही यूहा। जेको मनहज आहे, जेको दस्तूर आहे, जेको मंशूर आहे हिन उम्मत जो, उहो आहे किताबुल्लाह सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अमल इन ते कबो। ऐं टी शइ जेका आहे मुंहिंजा भाइरो, उहा इहा आहे त जॾहिं अक़ीदे जी ख़बर पइजी वई त बुनियाद छा आहे, प्यारे पैगंबर कहिड़ी शइ ते उम्मत खे छॾियो आहे, त टी शइ इहा आहे त असां इन ते अमल करियूं। अमल करियूं, अमल बि करियूं, माण्हुनि खे दावत बि ॾियूं।
जे कॾहिं माण्हू जेको पाण खे चवे आउं अहल हदीस आहियां, आउं क़ुरान ते अमल करण वारो, हदीस ते अमल करण वारो, पर जेकॾहिं उन जी अमली ज़िंदगी जेका इन खां ख़ाली हुजे, मूंखे ॿुधायो कुसूर कंहिंजो थियो? माण्हू मौलवी साहब जो, मुबल्लिग जो किरदार ॾिसनि था, उनजो अखलाक ॾिसनि था, उनजा मामलात ॾिसनि था। ज़बान ते क़ुरान ऐं हदीस, अमल कोन्हे। नमाज में कोताही, तौहीद में कोताही, फराज़ ऐं वाजिबात में जेको आहे इंसान पोइते, मामलात जे एतबार सां जेको आहे किरियल आहे, माण्हू किथां हिदायत वठंदा? माण्हू खे कीअं ख़बर पवे? त जेके साथी जिन खे अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फरमाई आहे, हिन मनहज खे सम्झनि था ऐं उन्हनि जो दस्तूर मंशूर किताबुल्लाह सुन्नत रसूलिल्लाह आहे, त दोस्तो ही दावत जेका आहे इहा इन लाइ कोन्हे त तस्बीह जे मड़ियनि वांगुरु वेही पढ़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अकबर अल्लाह अकबर, इहो त पढ़े पियो, सुठी ॻाल्हि आहे, पर वेठो किथे आहे? दरगाह ते वेठो, गैरुल्लाह जे आस्थाने ते वेठो। तस्बीह 100 मणियनि जी आहे, वेठो गैरुल्लाह जे आस्थाने ते। हितां हज पढ़ण वियो हमरा, काबतुल्लाह जो तवाफ़ बि कयईं, नमाज़ बि पढ़ियईं, उतां फोन थो करे पंहिंजे माइट खे, बाबा जी जेको आहे अली हजवेरी दाता गंज बख्श खे चवनि था उते मुंहिंजे लाइ दुआ घुर। इहे तवाफ़, इहे नमाज़ूं, इहा तस्बीह, इहा लब्बैक, इहा तलबिया कहिड़े कम जी? इहो कोन्हे त माण्हू पाण खे सराए त मां ही आहियां। अमल खपे, अमल खपे, अमल खपे, अमल जी ज़रूरत आहे। माण्हू पाण खे अहल हदीस सॾराए ऐं पोइ नमाज़ में गैर हाज़िर। फजर में बि हमरा ॾिसण में कोन थो अचे, ज़ोहर में बि कोन्हे, असर में बि कोन्हे, मगरिब में बि कोन्हे, इशा में बि कोन्हे। अदा तूं कहिड़ो अहल हदीस आं? तूं कहिड़ो सलफ़ी आं? तूं कहिड़ो सचो मुस्लमान आं? तुंहिंजी कहिड़ी दावत आहे? माना जेका ज़बान ते दावत ॾिनई, पंहिंजे अमल जे ज़रिए कूड़ो कयो, माण्हू किथां क़बूल कंदो? ज़रूरत इन शइ जी, अमली मैदान ते लहो। रब तौफ़ीक़ अता कई, तौहीद जी सम्झ अता फरमाई, अक़ीदे जी इस्लाह थी वई, हाणे दस्तूर ऐं मंशूर जी ख़बर पइजी वई। अल्लाह जा बाना इन ते अमल करियो, अमल खां बिना कुझु कोन्हे। अमल करियो, अमल करियो, पोइ इन जी दावत ॾियो, पोइ इंशा अल्लाह ताला इहा दावत कारगर हूंदी, अजर बि मिलंदो, सवाब बि मिलंदो। पर माण्हू रुगो इहो चए त मूंखे नारा हणणा आहिनि, मूंखे जेके तस्बीह जे मड़ियनि वांगुरु जेको आहे इहो गिणणो आहे, ऐं पाण जेको आहे ताक़त जे ज़ोर ते, ज़बान जे ज़ोर ते चवे त मां अहल हदीस आहियां, इहो शरीयत तक़ाज़ा कोन थी करे। हिते तादाद न खपे, हिते जेको आहे ज़ोर नथो हले, हिते अमल खपे, हेठां ई खपे, आजिज़ी इनकिसारी खपे। वमन अहसन कौलन मिम्मन दआ इलल्लाह वअमिल सालिहा वक़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। उन माण्हू खां वधीक बहितर ॻाल्हि कंहिंजी थींदी जेको अमल करे थो ऐं अल्लाह जी तरफ़ दावत ॾिए थो ऐं चए थो मां बि हिकु मुस्लमान आहियां। त अल्लाह जा बाना ही टे शयूं मूं तव्हांजे साम्हूं बयानु कयूं आहिनि। पहिरियां त रब खां दुआ थो कर अल्लाह साईं मूंखे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे, अक़ीदे खे सम्झूं, उन जो बुनियादु आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उन खां पोइ मनहज मंशूर दस्तूर छा आहे? किताबुल्लाह सुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन खे सम्झूं। टी शइ इहा आहे, इन ते अमल करियूं, अमल करियूं। अल्लाह जा बाना एतिरो चवण सां माण्हुनि खे फ़ाइदो नथो थिए जेतिरो इंसान अमल कंदो ई माण्हू ॾिसी करे कंदा।
अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अमल करण जी तौफ़ीक़ बख़्शे। दोस्तनि हीउ जेको इहतिमाम कयो आहे कार ख़ैर अल्लाह साईं पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। हींअर दोस्त उलमा किराम ये तशरीफ़ फ़रमाउनि जा ख़िताबात थींदा। तमामु साथी जेके आहिनि दिलजोई सां इख़लास सां ऐं इत्मिनान क़ल्ब सां उहे ख़िताबात ॿुधनि ऐं कुझु खणी वञनि। खाना पूरी न आहे, जेको ॿुधो उनखे यादि करियो, रब खां दुआ घुरे अल्लाह चयसि मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, अमल थिए ऐं पोइ वरी माण्हुनि ताईं बि पहुचायो। अल्लाह रब्बुल आलमीन असांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जज़ाकुमुल्लाह ख़ैर व